अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं एरोर यूनिवर्सिटी में जेके नयूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। प्रोफेसर जी जेका जॉब आहे उहा आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं मल्टीमीडिया में आई आहे। इन लाइ BPS 21 आहे ऐं इन जी मैक्सिमम एज लिमिट 55 ईयर्स आहे। एसोसिएट प्रोफेसर जी जेका जॉब आहे इहा आर्किटेक्चर ऐं टाउन प्लानिंग, फैशन डिज़ाइन, टेक्सटाइल डिज़ाइन, फाइन आर्ट में आई आहे ऐं इन लाइ मैक्सिमम एज लिमिट 55 ईयर्स आहे। असिस्टेंट प्रोफेसर जी जेका जॉब आहे इहा आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मल्टीमीडिया, सिविल इंजीनियरिंग, फैशन डिज़ाइन ऐं हॉस्पिटैलिटी ऐं टूरिज़म में आई आहे। इन जी BPS 19 आहे जी मैक्सिमम एज लिमिट 45 ईयर्स आहे। लेक्चर जी जेका जॉब आहे इहा इंग्लिश लिंग्विस्टिक, आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं मल्टीमीडिया, हॉस्पिटैलिटी ऐं टूरिज़म में आई आहे ऐं इन लाइ एज लिमिट मैक्सिमम 45 ईयर्स आहे। वधीक मालूमात लाइ तव्हां हिननि जी वेबसाइट www.error.edu.pk ते वञी ॾिसी था सघो ऐं अप्लाई करे था सघो। अगरि तव्हांखे हीअ वीडियो इंफॉर्मेटिव लॻी त हिनखे लाइक कयो ऐं वधीक अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो।